नाज़रीन, मीरपुर बठोरो में धरती टीवी जे सॾ ते सक़ाफ़ती सरगर्मियूं जारी आहिनि, जिते फ़नकारनि ऐं सुगरनि बेत डोर ऐं साज़न वसीले सिंध जी सक़ाफ़त खे भरपूर भेटा पेश कई। रिपोर्ट करे रहियो आहे अशरफ चांडियो। इल्म प्रायो सिंध संवारियो जी सिरी हेठ धरती टीवी पारां ऐलान 5 डिसंबर ते जेको सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे, उन सिलसिले में हिते ॻोठ भलू कॉलोनी में असां मौजूदु आहियूं, जिते हिकु शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। उन सिलसिले में असां अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त 5 डिसंबर जे हवाले सां हुनखे कीअं मल्हाईंदा। इल्म प्रायो सिंध संवारियो जे सिरे हेठ धरती टीवी ऐं BCT मीडिया ॾियारो रखियो आहे 5 डिसंबर ते। असां इन जी भरपूर आजां करियूं था। सक़ाफ़त जेका असांजी 5000 साल पुराणी सक़ाफ़त आहे, अजरक टोपी पटको कुॾर कुहाड़ी, उन खां अलावा असां जेको तइलीम ते तवजो ॾियूं, असां पंहिंजा नंढा ॿार जेके आहिनि उन्हनि खे तइलीम ॾियारियूं, ख़ासि तौर ते नियाणी खे तइलीम ॾियारियूं। नियाणी जेका आहे चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो, नियाणी पढ़ी त सॼो घर पढ़ियो। जेको असां वधि खां वधि पंहिंजे बचड़नि खे तइलीम ॾियारियूं। जेका इंसानु जेको तइलीम नथो पिराए उहो पोइते रहिजी थो वञे। तइलीम असांजो जेको तो बुनियादी हक़ आहे, असां पंहिंजे ॿारनि खे तइलीम ते वधीक तवजो ॾियूं। धरती टीवी ऐं ॿी सिंधी मीडिया जे तरफ़ां जेको 5 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे, ऐं असांजी अपील आहे सिंधी नौजवाननि खे, सिंधी हारियुनि खे ऐं मज़दूरनि खे त उहे वॾे पैमाने ते हिन ॾींहं खे मल्हाइनि ऐं पंहिंजे सिंधी हुजण जो सबूत ॾियनि। टोपी अजरक असांजो शान आहे। हीअ टोपी अजरक जेको आहे 5000 साल पुराणो असांजी सक़ाफ़ती ॾियारो आहे। चवंदा आहिनि त मर्द पढ़ियो त फ़र्द पढ़ियो, जे औरत पढ़ी त सॼो घर पढ़ियो। असांखे खपे त असीं पंहिंजा नंढा ॿार ऐं जेके नियाणियूं आहिनि वधि खां वधि उन्हनि खे पढ़ाए इल्मु करायो। टोपी अजरक असांजो शान आहे। असीं 5 तारीख़ ते भरपूर ॾियारो मल्हाईंदासीं ॻोठ भलू कोली सां।